बख्शाएंगे मोहम्मद सजन साईं बाबा के जे बचड़न के कयामत ताईं आबाद फरमा। बाबा मेहरदीन साईं जे सभिनी पुटन के मौला सेहत ऐं वॾी खिज़री हयाती अता फरमा। वक्त अली साईं बाबा के सेहत दे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। मां दिल जो गुजरियो ॻाल्हियूं मिठा तोखे न चवां त भला कंहिंखे चवां रब तोखे तुंहिंजे महबूब हबीब हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो वास्तो थे अली नवाज़ पढ़ियो साईं जे जेके भी दिलनि में जाज़ तमन्नाऊं आहिनि मुझे दिलन जो जाज़ तमन्नाऊं आहिनि उहे पूरियूं फरमा। मोहम्मद सजन साईं जे दिलन जो जाज़ तमन्नाऊं पूरियूं फरमा। हाजी साईं अल्लाह वधायो भंड साईं के हाजी साईं जे बचड़न के सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। जुमिले जेके बिन दुआ में वेठाऊं मौला अॼु सां सभिनी जो बेड़ो तार अॼु सां सभिनी जो बेड़ो तार। अल्लाह जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा। जेके बे औलादी आहिनि उन्हनि खे औलाद अता फरमा। बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा। हर सुन्नी शिया मोमिन जे घर लख सलवतूं पढ़ियूं वञनि या दुआ क़बूल फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदर